उन्हनि दोस्तनि खे बि चवणु चाहियूं था जेके रिंद बिरादरी जा लिखिया पढ़िया दोस्त आहिनि या मोज़िज़ीन आहिनि उहे अचनि इन शइ खे ॾिसनि भई हीअ आख़िरकार एक्सीडेंट कीअं थियो, हीअ माण्हू एॾे असलीअ सां उते दर ते कीअं विया। जीअं त हीअ शयूं ॾिसो था त अॼुकल्ह जेके कम्यूनिटियुनि जा मसइला हलनि था पिया उहे बि हलंदड़ आहिनि। मुंहिंजी ॿाहिरां तख़्ती बि लॻल हुई पुलिस जी जंहिंमें लिखियो पियो मोहम्मद याकूब नारे जो सब इंस्पेक्टर, उहा बि लॻी पई, उहा बि कंहिं धक जे हिसाब सां छाजे करे भॼी पई, उहा त मां त लाहे पोइ अंदरि रखी आहे। त इन्हनि शयुनि जे करे असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त असां मीडिया जे थ्रू उन मोज़िज़ीन ताईं इहो पंहिंजो पैगाम पुॼाइणु था चाहियूं त असां लिखिया पढ़िया माण्हू आहियूं, असांजी फैमिली लिखी पढ़ी आहे ऐं असांजो कोई बि माण्हू, असांजे कोई बि ख़ानदान जो माण्हू कंहिं बि क्रिमिनल एक्टिविटीअ मुलविस न आहे, कंहिं बि कम्यूनिटी झेड़े में मुलविस न आहे। अॼु ताईं 30 सालनि में कंहिं बि बिरादरीअ सां असांजो झेड़ो न आहे हिते थियो। इन जे करे असां उन्हनि दोस्तनि खे बि चवणु था चाहियूं अचो टेबल टॉक कयो, ॾिसो इन शयुनि खे। अगरि असां ग़लति आहियूं त असां हाज़िर ख़िदमत आहियूं, अगरि तव्हांजा ग़लति हुया त तव्हां उन ॻाल्हियुनि खे सोचो। असांजो सिर्फ़ु मक़सदु इहो ई आहे।